दोस्तों उस्ताद जलाल चांडे ऐं फुतिया समरे के बारे में तव्हांखे अॼु कुछ अहम ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो ऐं फौजिया सुमरो वॾे पाए जा फनकार हुआ, उनखे अवाम चाहे पई, मोहबतूं ॾिए पई। दोस्तों फौजिया सुमरो जेका आहे उहा थर मां निकिती ऐं उस्ताद जलाल चांडियो मोरे मां निकितो। दोस्तों ॿई वॾा कलाकार थिया, पाए जा कलाकार थिया। हिन जूं तमामु घणियूं कैस्टूं इन्हनि जूं मशहूरु हुयूं, केतिरा ई एल्बम इन्हनि कढिया। दोस्तों इन्हनि केतिरे एल्बम ऐं कैस्टूं कढियूं ऐं जेके झर जग में तमामु घणियूं मक़बूल ऐं मशहूरु थियूं। दोस्तों इन्हनि जे कैस्टनि खे अवाम तमामु घणो पसंदि कयो, तमामु घणो चाहियो, उनखे पंहिंजे घरनि में सजाए रखंदा हुआ। मुखे दर ता धिकारी हली मुखे मारी, मुखे तो सा प्यार करणो अड़ी जे दिल तो सा दिल पर, अड़ी जे दिल तो सा दिल पर, मुखे तुझे दर ते मरणो। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो ऐं फौजिया सुमरो तमामु घणो हिक ॿिए जो एतिराम अदब मोहब्बत सां पेश ईंदा हुआ। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो जा ॻायल कलाम फौजिया सुमरो पुण ॻाईंदी हुई। उन कॾहिं बि पंहिंजे पाण में इख़्तिलाफ़ न रखियो ऐं कॾहिं बि पंहिंजे पाण में वॾाई न रखियाऊं। दोस्तों जेके उस्ताद जलाल चांडियो कलाम ॻाईंदो हो उहे साॻा ई कलाम फौजिया सुमरो बि ॻाया। कॾहिं उन इहो महसूसु न कयो त इहो जलाल ॻायो आहे ऐं छो ॻायां। उस्ताद जलाल चांडियो जो एतिराम कंदी हुई ऐं दोस्तों उस्ताद जलाल चांडियो बि फौजिया सुमरो जो तमामु घणो एतिराम कंदो हो। हुन केतिरनि ई महफ़िलुनि में गॾु ॻायो ऐं हिक ॿिए खे दाद ॾिनऊं। जलाल साहब की महफिल ॿुधी, तव्हांखे महफिल ॿुधाई। उस्ताद जलाल चांडियो फौजिया सुमरो के दाद ॾिनी ऐं फौजिया सुमरो उस्ताद जलाल चांडियो के दाद ॾिनी। उस्ताद जलाल चांडियो जा केतिरा ई कलाम जेके मशहूरु हुआ उहे फौजिया सुमरो ॻाया ऐं जेके फौजिया सुमरो जा बि कलाम मशहूरु हुआ उहे उस्ताद जलाल चांडियो बि ॻाया। उन्हनि जो इख़लाक़ मोहबतूं तमामु घणियूं हूंदियूं हुयूं फ़न सां। उन हिकिड़े शाइर खे ॿ कलाम करे ॻाया, फौजिया अलॻि त उस्ताद जलाल चांडियो अलॻि। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो जा कलाम त तमामु घणा मक़बूल विया, पर फौजिया सुमरो जा बि उहे कलाम तमामु घणा मक़बूल विया। अवाम तमामु घणो चाह सां ॿुधियो, तमामु घणी पधिराई ॾिनऊं। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो त वॾो फनकार हो, पर फौजिया बि घटि न हुई। दोस्तों इन्हनि जूं मोहबतूं इख़्लाक़ तमामु भला हूंदा हुआ। दोस्तों उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे लाइक करे, सब्सक्राइब करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी म्यूज़िक स्टेशन। ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।